हालांकि शर्त इहो हूंदो आहे हाज़ुरी बि माना परसेंटेज रखियल हूंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में 70 या 75% हाज़ुरी माना ॾेखारणी पवंदी त उहो ॿारु वैलिड हूंदो आहे, आल हूंदो आहे इम्तिहान हाल में वेहण जो। त उन जी हाज़ुरी बि कूड़ी माना हणनि, एॾो सारो कूड़ ॻाल्हाइनि तव्हांजे करे वरी उन्हनि खे पास बि कराइजनि। जेकॾहिं ना पास कराए ॾे भई इहो ई उस्ताद ॿार खे, त उन सां विढ़ी छॾींदोसीं कोन उनखे। त इहो कीअं साईं? पोइ त हज़ार छा 5-5 हज़ार बि ॾींदव साईं, 5,000 बि त मिड़ई असांजे छोकिरे खे हे साल त अॻिते धिकराए छॾियो। उहे जेतोणीकि ठीकु आहे, ग़लति ॻाल्हि आहे, पर सुवालु इहो थो पैदा थिए तव्हांजा ॿार जेकी सॼो साल स्कूल न विया आहिनि उहे पास कीअं थींदा? इहो नथा सोचो त उहो ॿियनि सभनि में अगरि हिकिड़ो तव्हांजो ॿारु पास थो थी वञे त ॿियो छा खपेव? सिंध जो निज़ाम तालीम ई अहिड़ो आहे त असां छा कयूं? पोइ बि तव्हांखे अहिड़ी रिलीफ थो मिले जेको पूरे पाकिस्तान जा पूरी दुनिया में किथे तव्हांखे रिलीफ न मिलंदो जो ॿियनि सभनि में तव्हांजो ॿारु पास। सॼो साल माल चारींदो अचे, पंहिंजो छोला खपाईंदो अचे, को काठियूं कंदो अचे, को रिढूं ॿकरियूं चारींदो अचे, बसि जहिड़ी इम्तिहान वारे ॾींहुं जेको अपीयर थिए बसि 200 रुपया ॾियो तव्हां पास आहियो। सो अदा ॻाल्हि इहा आहे त हे पूरो सिस्टम बिगड़ियो पियो आहे। हाणे इहो पूरो सिस्टम जेको आहे इहो अपडेट थियण जे लाइ, उनखे ट्रैक ते आणण जे लाइ इहो असां तव्हांजी कोशिशि त थी सघे थी, पर आहे ॾाढो ॾुखियो। इहो जेसिताईं को डंडो न फिरंदो तेसिताईं माना सिधाई न थींदी।